चौधवारीअ में महिनत कंदड़ बि टैलेंटेड माण्हू खे शिकस्त ॾेई थो वञे, उनखे जेको महिनत नथो करे। थी सघे थो हर दफ़े न, पर आख़िर में सख़्तु महिनती खटी थो वञे। सलाहियत तव्हांखे दुनिया में कंहिं बि शइ जी काई ज़मानत नथी ॾिए। हिकु सुठी तालीम बि तव्हांखे कंहिं बि शइ जी काई ज़मानत नथी ॾिए। दुनिया अहिड़नि सियाणनि माण्हुनि सां भरी पई आहे जंहिंखे टके जी बि अहमियत हासिलु न आहे। दुनिया अहिड़े बासलाहियत माण्हुनि सां बि भरी पई आहे जेके हिन वक़्त ताईं कुझु बि ठाहे न सघिया आहिनि। दुनिया शानदार कारकर्दगी कंदड़ तालीम याफ़्ता आसूदनि ॿारनि सां बि भरी पई आहे जेके हाई स्कूलनि मां निकिता। टैलेंट तव्हांखे किथे बि कमु न ईंदो अगरि तव्हां हिन जे हूंदे महिनत न कई। टैलेंट तव्हांखे किथे बि कमु न ईंदो अगरि तव्हां वटि दिलि कोन्हे। टैलेंट कुझु बि न आहे अगरि तव्हां में हिमत न आहे। हिकु जंहिं माण्हूअ खे ऊचे मक़ाम ते पहुचण जी बुख आहे, हमेशह बासलाहियत माण्हू खां अॻु में पहुची वेंदो। शायदि फौरी तौर ते न, पर पोइ बि आख़िर में बुखियो हमेशह खटी वेंदो। आख़िर में महिनत खटे थी, दिलि खटे थी, ज़रूरत खटे थी, ऐं उहो माण्हू जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ खे पंहिंजे मक़सद जे लाइ वक़्फ़ कयो, उहो खटी थो वञे। तव्हां हुन माण्हूअ खे शिकस्त कीअं ॾींदो जेको उहो चाहे उन लाइ महिनत करे। टैलेंट हमेशह सोचींदो आहे त मां शायदि महिनत खां सुठो आहियां। टैलेंट हिकु रहमत थी सघे थी, पर इहा लानत बि थी सघे थी। इहा लानत तॾहिं थी सघे थी जॾहिं टैलेंट तव्हांखे इहा सोच ॾे त जीअं अॻिलो माण्हू सख़्तु महिनत करे थो, तव्हांखे ईअं महिनत करण जी ज़रूरत न आहे, छो जो तव्हां टैलेंटेड आहियो। ऐं इहा ई हिकु वॾी ग़लती आहे, छो जो अॻिलो माण्हू कामयाबीअ जो बुखियो आहे, उहो तव्हां खां बि अॻु में निकिरी वेंदो। उहो तव्हांखे बि लेटाए विझंदो। विढ़ो पंहिंजे मक़सद जे लाइ, विढ़ो पंहिंजी फैमिलीअ जे लाइ, विढ़ो पंहिंजी बका जे लाइ, विढ़ो हर शइ जे लाइ। अगरि तव्हां टैलेंटेड आहियो त इहा त अञा सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां टैलेंट हूंदे बि महिनत कयो। जॾहिं अॻिला रेस्ट कनि तव्हां महिनत कयो, जॾहिं अॻिला रेस्ट कनि तव्हां प्लानिंग कयो। तव्हां यकीन रखो, तव्हां हलंदा रहो। किथे बि थोरी घणी नाकामीअ जो मुंहुं ॾिसी बीह न रहो। तव्हां रस्तो तलाश कयो, तव्हां हलंदा रहो। अगरि तव्हांखे रस्तो न मिलियो त तव्हां पंहिंजी राह बणायो। महिनत कॾहिं बि कूड़ न थींदी ऐं तव्हांजो ख़्वाबु कॾहिं बि न मरंदो। ज़्यादातर माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में हार मञी वेंदा आहिनि ऐं उहे तरह तरह जा बहाना खणी ईंदा आहिनि त उहे छो न करे सघिया। उन्हनि सही तालीम हासिलु न कई हुई, उन्हनि वटि पैसा न हुया, उहे ॿिए वांगुरु टैलेंटेड न हुया। ॿुधो, बहाना कमज़ोरनि लाइ आहिनि। हिकु वॾे पैमाने वारे कामयाबु माण्हूअ जी ज़िंदगीअ जी कहानी ॻोल्हण में तव्हांखे को वॾो अरसो न लॻंदो। जेको घटि तालीम हासिलु करे आयो, जेको कंहिं नंढे तालीम इदारे मां पास थी आयो ऐं हिकु नंढी डिग्री खणी आयो, ऐं जंहिं वटि हिकु मिडिल डिग्री हुई, जंहिं वटि को टैलेंट कोन हुयो, जंहिं वटि के पैसा कोन हुया, पर उन वटि हद खां बेहद तमन्नाऊं हुयूं, जंहिं ते यकीन रखी हुन महिनत कई। दुनिया अहिड़े अज़ीम माण्हुनि जी कामयाबु कहाणियुनि सां भरी पई आहे जंहिं वटि शुरूआति में कुझु बि न हो। अञा घणी देरि न थी आहे, तव्हां पंहिंजी कहाणीअ जी शुरूआति कयो। हर ख़राबी, हर दाइमी नाकामी तव्हांजी ज़िंदगीअ जी कहाणीअ जो हिसो आहे। काई बि शइ तव्हांखे इन जो बक़ाया हिसो लिखण में न रोके। कंहिं बि शइ खे इहा इजाज़त न ॾियो जो तव्हांखे तव्हांजी ज़िंदगीअ जे बक़ाया हिसो लिखण में रंडक बणिजे। काई बि शइ तव्हांखे न रोके तव्हांजी ज़िंदगीअ जे बक़ाया हिसो लिखण में। तव्हां करे वेंदो, वापसि वेही न रहिजो। हर क़ीमत अदा करे कामयाबु थियो।